टीवी वारनि जूं महिरबानियूं। ऐं सम्झां थो त आकूंद क़ैर मोहम्मद साहब जिते असांखे 10 एकड़ ज़मीन हिते ग्राउंड जे लाइ वक़ुफ़ कया आहिनि, उनजो इलाइक़े जे लाइ वधीक बि कुर्बानियूं आहिनि। सोशल माण्हू आहिनि उहे। सिंध में अहिड़ा नंढा वॾा इवेंट्स थियणु खपनि, छो जो असांजो नौजवान बेरोज़गारीअ जे करे वधीक ग़लति रस्तो इख़्तियार करण खां बची वेंदो। असां सिंध गवर्नमेंट के भी गुज़ारिश था करियूं त अहिड़ा इवेंट्सनि में पंहिंजो हथु वधाए इन्हनि खे सपोर्ट करे, पर सिंध गवर्नमेंट जे नाअहली जे करे इहे ग्राउंड गैराबाद आहिनि, इस्पताल आबाद आहिनि। आखूं साहब जेका काविशूं कयूं आहिनि हिन स्पोर्ट्स खे वधाइण लाइ तमामु घणी जस लड़नि हू जिन उन्हनि यूथ खे ग़लति कमनि खां बचाइण जी हिकिड़ी स्टेप आहे। असां वटि सिंध तमामु घणी करप्शन जे दलदल में फाथी पई आहे ऐं मटियारी में त अञा वधीक। ऐं मटियारी जो आहियां ऐं टंडो लाहिर बि पाण पाड़ेसरी आहियूं। ॿिन्हिनि ज़िलनि जो या पूरी सिंध जो हालत इहा ई आहे, न को स्कूलनि जी हालत सही आहे, न को हॉस्पिटल जी हालत सही आहे, पीअण पाणी कोन्हे, ज़मीन जो पाणी में चोरी आहे, करप्शन इंतिहा ते आहे। अहिड़े माहौल में पोइ असांजा जेके छोकिरा आहिनि, जेका यूथ आहे असांजो, पोइ हुन में छोकिरा छोकिरियूं ॿई ईंदियूं, छोकिरा छोकिरियूं ॿई आहिनि, उहे फ्रस्ट्रेशन थींदा, पोइ ज़ाहिर नशनि में वेंदा या गैर क़ानूनी हरकतूं कंदा, जो जुर्म कंदा। उन जो बहितर हल इहो आहे त हुननि छोकिरनि खे उन्हनि जी डाइवर्ट कयो वञे कंहिं सोशल एक्टिविटी ॾांहुं या कंहिं स्पोर्ट्स जी। असां अखुंद ख़ैर मोहम्मद साहब जा थोराइत आहियूं, जेको तक़रीबन असांजी हिते 10-12 एकड़ ज़मीन सीड़ी पई आहे स्पोर्ट्स जे लाइ। सो हिन तर में त ॾिसो त केरु बि जेको आहे सो सरकारी तौर ई केरु कोन थो करे पियो। असां अपील था कयूं साईं ज़ियाबास खां, ज़ुल्फ़िकार बचाणी साहब खां, त असांखे स्पोर्ट्स जे लाइ अखुंद साहब ज़मीन त मुहैया कई आहे, ग्राउंड मुहैया कया आहिनि, लेकिन शेड ठाहे ॾियनि अगरि तमाशनि जे वेहण जे लाइ। ऐं असांजी भरपूर कोशिशि आहे त असां मल जीअं सिंधियुनि जो पुराणो गेम आहे, सकाफ़त आहे, सो उन जे लाइ बि असांजी बटन में कोशिशि आहे, राब्ता कयूं पिया कुझु दोस्तनि सां। ऐं मीडिया जीअं तव्हां दोस्त असांजे हर इवेंट में अची वेंदा आहियो, जेके बि न्यूज़ चैनल आहिनि तव्हांजा थोराइता आहियूं, सो तव्हां बि असां सां गॾु रहो। इनशाअल्लाह पाण ई मंशात जी लानत ख़तमु कंदासीं हितां। ऐं तमामु जेको सो बुरे तरीक़े सां हिते मंशात फैलियल आहे, जीअं गुटके जी लानत आहे ऐं खोड़ सारा आहिनि मंशात जा, चर्च थी वियो, हीरोइन, खोड़ सारियूं शयूं आहिनि। सो असां सां गॾु बीहनि, MP MNAs बि अचनि असां सां हिते मुलाक़ात कनि ताकी हिन मंशात जी लानत खे ख़तमु कयूं।